प्यारी साध संगत, एक कृष्णम सर्वदेवा श्री कृष्ण भगवान जी स्तुति असां इन भगवत गीता जो सत्संग शुरू था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। 18 अध्याय हली रहियो आहे, मोक्ष संन्यास योग। अर्जुन प्रश्न पुछियो आहे, संन्यास छा थींदो आहे, त्याग छा थींदो आहे? जंहिंजे जवाब में श्री कृष्ण भगवान ॿुधायो कि कर्मनि जो असली त्याग ही वास्तविक त्याग आहे। कर्म जे फल जी आसक्ति जो त्याग, इहो आहे त्याग। कर्म छॾण खे त्याग न चयो आहे कृष्ण भगवान। कर्म जे फल खे छॾण जो भी न चयो आहे कृष्ण भगवान। त छा छॾणो आहे? इच्छा, आसक्ति छॾणी आहे। त ॻाल्हि उते थी वधे। ॾिसो धीरे धीरे नवा सब्जेक्ट शुरू था थींदा वञनि, नयूं ॻाल्हियूं, ऐं भगवान पियो थो ॻाल्हाए। त भगवान मिथ्या न ॻाल्हाईंदो आहे। त संन्यास खां त्याग, त्याग खां कर्म ॾे पई थी वञे दिशा, कर्म जी तरफ़। कृष्ण भगवान ॿुधायो कि कर्म छॾणो भी कान्हे ऐं अति भॼ डुक भी कान्हे करणी। सामान्यतः कर्म करणो आहे ऐं फल जी आकांक्षा छॾणी आहे। त वो आहे सचो त्याग, जे फल जी इच्छा छॾे ॾिनी। हाणे ॿुधायो, फल जी इच्छा कोई छॾींदो आहे छॾण? फल जी इच्छा त्यागे करे कोई कर्म कंदो आहे छा? अॼु जे समय में त माण्हू धर्म पिया था छॾनि फल जे करे, फल जी चाहना जे करे। माण्हू लक्षण पिया था छॾनि, फल जी करे त सभु थिए पियो थो संसार में। कोई भी फल जी चाहना नथो छॾे, आकांक्षा। फल माण्हू कर्म करे थो त फल चाहे ही थो, बल्कि फल जी इच्छा रखी करे ही पियो थो कर्म करे। जीअं जीअं समय अॻिते पियो थो वधे, माण्हू स्वार्थी पियो थो थींदो वञे। इन करे हीअ ॻाल्हि माण्हू खे वणे ई नथी कृष्ण जी, अॼु जे माण्हूअ खे। छो त हिकु त सम्झाइण वारा भी कान्हनि कि कर्म फल जी आसक्ति छॾण जो फ़ाइदो केॾो वॾो आहे, इहो ॿुधाइण वारा भी कान्हनि। बस एतिरो ही माण्हू पढ़नि था, ॿुधनि था कि फल जी चाहना छॾ, तो चवंदा हम पागल हैं क्या? फिर कर्म क्यों करें? फल की चाहना छोड़ दें, तो हमें करना ही नहीं है। फल मिल भी जाए, चलो कर्म करेंगे, फल की चाहना नहीं करेंगे, लेकिन फल मिल जाए तो फिर तो खुशी होगी ना, फिर तो उसका यूज कर सकते हैं ना। कृष्ण जी तो न, फल को मिली वही तब भी उन्होंने आसक्ति न रखा। तो चवंदा फिर रहने दो कृष्ण को, हम दूसरा बाबा जी ढूंढ लेंगे, हम दूसरी माता जी देख लेंगे, हम दूसरे निर्मल बाबा को देख लेंगे जो हमें फल पहले देगा। तो ये पंथ छो वधी विया, ही छो नयूं ॻाल्हियूं रोज अचनि पिए थियूं, ऐं माण्हू जी आसक्ति घटि थी कोन्हे, लोभ घटि जो ही कान्हे। अमृत वेला छो सक्सेस थी वियो, छो एॾी भीड़ हिकदम जुड़ी वई हुन सां? छा अमृत वेला का नओं अखर आहे छा? गुरु नानक त नालो गुरु नानक ॾिनो आहे 550 साल पहिरीं। अमृत वेला, सचनाम, वधियाई वीचार। भाई अमृत वेले में तो भगवान जे गुणनि जो वीचार कर, त भगवान जे दर ते पास पवंदे। पर तॾहिं छो न हलियो वञो अमृत वेला? छो त हाणे अमृत वेला खे, अमृत वेला में हू जोड़ियो वियो आहे फल, फल जी इच्छा जोड़ी वई आहे।
कि तू अमृत वेला कंदे तो तुझी इच्छा पूरी थी गई, तुझा कम थी वेंदई ऐं लॻंदे कुछ कोन्हे, तू घर वेठे कर। मां सही सही जेका ॻाल्हि ॿुधायांव थो, माण्हुनि जी अमृत वेले जी नथो चवां कि उहो ग़लति आहे, माण्हुनि जी थो ॿुधायांव कि छो माण्हू जुड़ी विया हिक साथ फल जी चाहना जे करे, फल जी आकांक्षा जे करे कि हिते असांखे फल मिलंदो सवेल उथण सां, जागण सां, ही करण सां, ऐं लॻंदो कुछ कोन्हे। माण्हू जी इन में वधीक ख़ुशी लोभीअ जी इन में हूंदी अथव कि लॻंदो कुछ कोन। कंजूस इन में वधीक ख़ुशि थींदो अथव कि मां हेतिरा बचाया, इन करे थी वियो सक्सेस। ऐं सक्सेस चऊं या असक्सेस चऊं, इहा त अलॻि विषय आहे, पर इन लाइ एॾा माण्हू भीड़ गॾु थी वई। त अहिड़े समय में केरु फॉलो कंदो इहो कि आकांक्षा छॾे ॾियो फल जी? हा, पर मां हिकु जनरल ॻाल्हि थो कयां, माण्हू केरु कंदो? कृष्ण भॻवान हाणे अॻिते इन जे बारे में थो ॻाल्हाए कि न कयो, तव्हां त्याग न कयो फल जी इच्छा जो। पोइ जेको प्रोसीजर शुरू थींदो उहो कृष्ण भॻवान ॿुधाए थो। भई जेको फल जी इच्छा छॾे थो उहो आहे सन्यासी, फल जी आकांक्षा छॾे थो उहो आहे त्यागी, सचो त्यागी। कर्म करे थो, फल में आसक्ति नथो रखे, फल मिलेस भी तो वरी तो लगाए छॾे समाज जे कल्याण लाइ, ॿिए जे भले लाइ, उहो त थी वियो सन्यासी। पर सभु त सन्यासी कोन थींदा, सभिनी खे फल खपे, हिसाब किताब खपे। कृष्ण चए थो उहो बि आहे मूं वटि, जेको फल जी चाहना रखे थो उन ते कर्म जो सिद्धांत लागू थो थी वञे कि कहिड़े फल जो कहिड़े कर्म जो कहिड़ो फल मिले थो। त हाणे कृष्ण भॻवान उहो थो ॿुधाए हिन 12 नंबर श्लोक में। हाणे व्याख्या थी शुरू थिए उहा जंहिंखे फल खपे, जेको फल जी इच्छा रखी करे कर्म करे थो। त हींअर उहो चैप्टर तो शुरू थियो आम माण्हुनि जे लाइ, सभिनी जे लाइ जंहिंखे आसक्ति आहे, जेके फल जी चाहना करे ई धर्म छॾे ॾींदा आहिनि, पंहिंजो सनातन परंपराऊं बि छॾे ॾींदा आहिनि, ऐं कंहिं बि पंथ में कंहिं बि उन में हली वेंदा आहिनि, फल जे करे त वेंदा आहिनि। उन्हनि सभिनी जे लाइ अॼु जे विषय में कृष्ण भॻवान ॻाल्हायो आहे। त आम माण्हू जेको फल जो त्याग नथो करे सघे, उन जो सॼो विज्ञान, सॼो वर्णन हाणे अचे थो। अनिष्टम इष्टम मिश्रम चतुर्विधम कर्मण फलम भवति अत्यागीनाम प्रेत्य न तु सन्यासीनाम। जेको फल जी चाहना रखी करे कर्म करे तो उनखे फल मिले थो। कृष्ण भगवान इहो थोड़ी चयो आहे कि मां फल न ॾियण ॾींदोमांव तव्हांखे। जो माण्हू वठी भॼन था सनातन धर्म छॾे निर्मल बाबा वटि कि बाबा तो कह रहा है हमारे यहाँ आओ फल मिलेगा। कृष्ण जी मां कॾहिं चयो कि फल न मिलंदव, फल मिलंदव, उहो बि सम्झी वठो कीअं मिलंदव। निर्मल बाबा वटि बि अगरि मिलेव थो त निर्मल बाबा नथो ॾिएव, न को काई शक्ति थी ॾिएव, पोइ तव्हांजो ई जेको आहे हिसे जो उहो ई थो मिलेव। पर ॿुधो त सही, सम्झो त सही। माण्हुनि खे 99% माण्हुनि खे ॻाल्हि कोन वणंदी आहे हीअ त्याग वारी कि फल जी इच्छा छॾे ॾियो। त उन्हनि जे लाइ कृष्ण भॻवान सॼो ॿुधायो आहे कि अच कर, हिसाब कर, छा छा कयो अथई जीवन में, थोरो वधीक ई ॾींदो मैं बस। पर हुनजो सॼो सम्झ त सही, छा आहे गणित, कुल मिलाए फ़ाइदे जो सौदो आहे या घाटे जो सौदो आहे। कर्म जो फल वठण, उहो त मज़दूर चवंदो आहे मूंखे मज़दूरी ॾियो, मां महिनत कई आहे, भले ई चवंदो आहे हेतिरो बिल थियव मुंहिंजो, त
तो भगवान चए थो उहो बि व्यवस्था आहे संसार में, ऐं उहा ई व्यवस्था ई हली रही आहे कर्म संबंधी। त हाणे कर्म छा आहे, कर्म जो फल कीअं मिलंदो आहे, इहो वर्णन शुरू थो थिए। त हाणे थोरो थी सघे थो जटिल ॾुखियो लॻे तव्हांखे, पर अगरि सम्झ में अची वञे असांखे त असां ॾाढियूं ॻाल्हियूं सम्झी वेंदासीं। ॾाढियूं ॻाल्हियूं जेके मन में प्रश्न पैदा थींदा आहिनि न, कि बुरो माण्हू, दुष्ट माण्हू, लोभी, इहो सुखी लॻो पियो आहे, ऐं हीउ सुठो माण्हू, सॼण माण्हू, इहो इनखे धन कोन्हे। इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु अथव हिन कर्म फल जे विशेषांक में, कर्म फल जे विषय में, कि कर्म शुरू कीअं थींदो आहे, फल कीअं शुरू थींदो आहे। कर्म त असां कंदा ई रहंदा आहियूं, बिना कर्म जे त असां हिकु क्षण बि नथा रही सघूं। ही बि कर्म थी रहियो आहे, सत्संग ॿुधण जो कर्म। ऐं कर्म जे बारे में जेके अॼु ताईं चयो वियो आहे, उहो डिॼारो ॾाढो वियो आहे कि कर्म, तुंहिंजो कर्म ख़राब थी वई, तूं नरक में वेंदे। इहो कुझु डिॼण जी आवश्यकता कान्हे, पर सिधी सी ॻाल्हि आहे, जहिड़ो कर्म तहिड़ो फल, जहिड़ो बिज ओड़ो ई फल मिलंदो। त कृष्ण भॻवान चए थो जंहिंखे फल खपे उन जो ही सब्जेक्ट आहे, उन जे लाइ कि माण्हू कर्म करे थो, कोई शुभ कर्म तो करे, कोई अशुभ कर्म तो करे, पर करे कर्म तो कर्ता थी करे ऐं फल जी चाहना सां। त उनखे 3 प्रकारनि जो फल मिले थो कर्म जे अनुसार। छो त असांजा कर्म त मिश्रित हूंदा आहिनि, कॾहिं सुठो कमु कंदा आहियूं, कॾहिं ख़राबु, कॾहिं मिक्स करे वठंदा आहियूं, सुठो बि पर गॾोगॾु हुन में कुझु ग़लती बि करे वेंदा आहियूं। असांजा कर्म आहिनि मिश्रित कर्म। कॾहिं त मन में भाव ईंदा आहिनि कि कुझु सुठो कयां, कॾहिं वरी भाव ईंदो आहे कि कुझु होशियारी करे कुझु हासिल कयां, होशियारीअ सां कुझु पायां। ऐं कॾहिं ईंदो आहे कि द्वेष जे करे ॿिए खे किरायां ऐं ख़ुदि हाईलाइट थियां। त इहे थी विया शुभ, अशुभ ऐं मिश्रित कर्म। पंहिंजे कर्मनि ते ध्यानु ॾिजो रोज़, असांजा कहिड़ा कर्म आहिनि। दुनिया खे धोखो त ॾियणु सवलो आहे, दुनिया जी नज़र में असां सुठा थी वञूं, इहो सवलो आहे। अॼु जे समय में त ज्यादा ई सवलो आहे। कुझु बि कोन्हे करिणो, केवल नाटक कयो सुठे थियण जो, ऐं धर्म जूं सत्य जूं ॻाल्हियूं बसि न कयो। उहे कंदा त बुरा थी वेंदा। त कूड़ ॻाल्हायो, धुका हणो, त जेके ॿिया माण्हू ॿुधंदा न तव्हांखे, उहे बि उड़ाईंदव। उहे ॾाढा ख़ुशि थींदा कि हल हिक ॿी बची वई, पोइ तव्हांखे सुठो चवंदव, छो त उहे ख़ुदि अहिड़ा ई आहिनि। त ॿाहिरि त असां कुझु बि थी सघूं था, पर जेॾी महिल सुम्हण वियूं त असां हिकु चेक कयूं। चेक न कंदासीं त बि लिखिजी वियव, चङाइयां बुराइयां वाचे धर्म दूर, कर्मी आपो आपनी के नेड़े के दूर। असांजे भीतर ई चित्रगुप्त वेठो आहे। चित्रगुप्त जो अर्थ आहे गुप्त रूप सां कोई अंदरि वेठो आहे जेको असांजे कर्मनि जो चित्र ठाहे छॾींदो आहे, चित्रगुप्त। त असां चेक कयूं, ख़ुदि खे त पतो हुजे ऐं दुनिया खे केतिरो धोखो ॾिनोसीं उहो छॾियो। दुनिया जो सर्टिफिकेट उते कम बि कोन ईंदो, पर ख़ुदि खे पतो हुजे मां कहिड़ा कर्म कया, सुठा या ख़राब या मिश्रित। पोइ उन हिसाब सां फल असांखे मिलंदो। कंहिं कर्म जो फल ओॾी महिल ई मिलंदो, कंहिंजो हफ़्ते में मिलंदो, कंहिं कर्म जो महीने खां पोइ,
कंहिंजो साल खां पोइ, कंहिंजो सालनि खां पोइ। कंहिं कर्म जो फल ॿिए जन्म में मिलंदो। ईअं अथव, ही आसान कोन्हे। कर्मनि जो सिस्टम, कर्मनि जो जाल जंजाल एॾो स्पष्ट क्लियर कान्हे। सूक्ष्मता सां संतन ऋषि मुनि त ॾाढो विश्लेषण कयो आहे कि कर्म कीअं थींदा आहिनि, कर्मनि जो फल कीअं मिलंदो आहे। कर्मनि जो फल 3 प्रकारनि जो मिलंदो आहे। हिकु शुभ, हिकु इष्ट, इष्ट माना वणंदड़, ऐं ॿियो जेको आहे अनिष्ट। न वणंदड़ परिस्थिति तो चवां। तव्हांजे जीवन में सुखद परिस्थितियूं आयूं, ख़ुशीअ जूं परिस्थितियूं, जंहिंमें तव्हांखे धन मिलियो, पद मिलियो, प्रतिष्ठा मिली, तारीफ़ मिली, इहा आहे इष्ट परिस्थिति। तो तव्हांखे अगर धन मिले, पद मिले, तारीफ़ मिले, आराम मिले, घर में शुभ कार्य मंगल थियनि, इहो अथव इष्ट फल। जेके शुभ कर्म कया अथव उन्हनि जो फल अथव इहो। ईअं कोन निर्मल बाबा जी कृपा सां कोन आयो अथव, इहो यादि रखिजो। इहो आयो अथव तव्हांजे जमा हो जेको उहो ई। ॿियो आहे अनिष्ट, प्रतिकूल परिस्थिति, खराब परिस्थिति। कोई गुज़ारे वियो या मुसीबत अची वई, कोई पैसा खाई वियो, कुछ रोग बीमारी अची वई, या अनिष्ट। त इहो कंहिं बुरे कर्म जो फल अथव, अनिष्ट। टियों मिश्रित थींदो आहे, मिश्रित, मिक्सअप। ॿई ॻाल्हियूं गॾु अचनि, हितां सुख बि आयो, हितां दुख बि आयो। ॿई परिस्थितियूं जॾहिं मिश्रित थी करे अचनि, सम्झो धन आयो या थी इष्ट, पर वो धन सां वरी अहंकार अची वियो, वरी व्यसन में लगी विया पैसा, वरी धन कोई खाई वियो, इहो अनिष्ट। मिश्रित, इहो थियो मिश्रित फल। ये 3 फल कृष्ण भगवान ॿुधाया आहिनि। अनिष्टम, इष्टम, मिश्रम। चतुर्विधम कर्म फलम। 3 प्रकारनि जा इहे कर्म आहिनि। हाणे थोरो असां इन्हनि खे बि अञा गहराईअ सां सम्झूं कि फल छा थींदो आहे, कर्म छा थींदो आहे। ऋषि मुनि जेको गहन चिंतन मनन अध्ययन अनुभव कयो आहे, उनमें तव 3 प्रकारनि जा कर्म थींदा आहिनि। हिकु जेको क्रियमाण, जेको असां रोज कयूं पिया था। असां मनुष्यनि खे इहा सुविधा आहे नओं कर्म करण जी, जानवरनि खे कोन्हे। जानवर केवल भोग योनीअ में आहिनि, पंहिंजे कर्मनि जो फल भोगनि पिया था, हो को नओं कर्म कोन पिया था कनि। त जानवरनि ते कर्म क्रियमाण नियम लागू कान्हे। असां मनुष्य रोज नओं कर्म पिया था कयूं, उन कर्म में शुभ या अशुभ ये ॿई कर्म असां कयूं पिया था। त कर्म शुरू तॾहिं थींदो आहे जॾहिं मां ॿुधायोमांव, जॾहिं फल जी इच्छा शुरू थींदी आहे। ऐं फल जी इच्छा शुरू थींदी आहे जॾहिं असां पंहिंजे असली स्वरूप खे भुलिजी करे शरीर खे मां सम्झंदा आहियूं, ऐं शरीर सां संबंधित जेतिरियूं ॻाल्हियूं संसार में आहिनि उन्हनि में आसक्ति रखंदा आहियूं, पोइ कर्म शुरू थी वेंदो आहे। कर्म क्रिया इहे सभु शुरू थी वेंदा आहिनि। त हिकिड़ो त आहे क्रियमाण, जेको असां वर्तमान में करे रहिया आहियूं। उनमें हिकिड़ा सुठा ऐं ॿिया ख़राब, जीअं मूं चयो चेक करणु खपनि, शुभ था कयूं या अशुभ था कयूं। शुभ या अशुभ जेको बि कयूं था, उन जो फल 2 रूपनि में थो मिले।
हिकु त फल जे रूप में माना परिस्थिति सुठी या ख़राब, ऐं ॿियो संस्कार जे रूप में संस्कार ओढ़ो तो ठही वञे। मान लो अगर कंहिं माण्हूअ अशुभ कर्म शुरू कयो, ख़राब, अशुभ माना लोभ, लालच, मोह, अहंकार, उन शुरू करे छॾियो, उनखे छूट भी आहे, आज़ादी भी आहे, भली कर। त इहो कंदे कंदे जॾहिं कुझु साल गुज़रजंदा आहिनि त हिनजो संस्कार ठही वेंदो आहे। इहो कर्म संस्कार ठही वियो, स्वभाव ठही वियो। फल त पोइ मिलंदो, इहे ॿ डिपार्टमेंट आहिनि क्रियामान कर्म जो। हिकु त असांखे फल त मिलंदो ई मिलंदो, लोभ जो फल, अहंकार जो फल, ऐं लोभ जे करे जेके कयासीं दंड फंद उनजो फल उहो त मिलंदो ई। अहंकार जे करे कंहिंजी दिलि दुखाईसीं उनजो बि फल मिलंदो, पर गॾोगॾु संस्कार बि ठहंदो वेंदो, स्वभाव। ऐं पोइ बुढ़ापो ईंदे ईंदे त माण्हू त पूरी तरह उन स्वभाव में रंगजी चुको हूंदो आहे। काई बि बुराई हिकदम थोड़ी माण्हूअ में ईंदी आहे। तॾहिं चवंदा कोन आहियूं कि जवानीअ में इहो माण्हू त सुठो हो, बुढ़ापे में कीअं हिनजी कलर चढ़ी वई। बुढ़ापे में न धीरे धीरे थी आई आहे। पहिरीं थोड़ो लोभ कयईं, थोड़ो अहंकार कयईं, थोड़ो मोह रखियईं, पोइ वरी वधंदो वियो, वधंदे वधंदे उनजो वधंदो वियो बुढ़ापे ताईं त उनजो स्वभाव ठही वियो इहो। इन करे पंहिंजी जवानी चेक कयो, किथे ग़लति संस्कार अचण शुरू त कोन थी विया आहिनि। छो त लोभ करण सां जॾहिं फ़ाइदो पियो त माण्हू पोइ छॾींदो कोन लोभ, अहंकार करण सां फ़ाइदो पियो त छॾींदो कोन माण्हू, क्रोध करण सां फ़ाइदो पियो त पोइ क्रोध बि माण्हू करण शुरू करे छॾींदो, कूड़ ॻाल्हाइण सां फ़ाइदो पियो माण्हू कूड़ बि ॻाल्हाइण पोइ शुरू करे छॾींदो आहे। पोइ इहे ॻाल्हियूं एॾियूं पकियूं थी वेंदियूं आहिनि कि बुढ़ापो ईंदे ईंदे त सफ़ा चक्र थी चुको हूंदो आहे। कोई बि माण्हू बचपन खां ई अहिड़ो न हूंदो आहे जहिड़ो बुढ़ापे में हूंदो आहे न, सठियायल, खिसकियल, लक्षणनि खां हीन, सफ़ा वियल। शुरूआत जवानीअ में थी वेंदी आहे। त असां पंहिंजा कर्म जवानीअ खां ई शुद्ध करण जी कोशिश कयूं। फल मिलंदो सो त अलॻि, फल बि ॾाढा उहो अथव। असां लालच कईसीं, लोभ कयोसीं, अहंकार, कूड़ ॻाल्हायासीं, कपट कयोसीं, इन जो फल हिन जन्म में ई ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे उन भोगण। पर अगरि रहिजी वञे त मथे बि भोगणा पवंदा आहिनि, या ॿिए जन्म में। त बुढ़ापे ताईं त उहे संस्कार थी चुका हूंदा आहिनि, ऐं जॾहिं माण्हू ॿियो जन्म वठंदो आहे त उहे संस्कार खणी करे जन्म वठंदो आहे। जेको बुढ़ापे ताईं पंहिंजो स्वभाव ठाहे छॾियईं न, लालच जो या अहंकार जो या कूड़ ॻाल्हाइण जो, त ॿियो जन्म वठण सां सभु खणी ईंदो आहे, वापसि खणी पैदा थींदो आहे। ऐं पोइ उहे खणी पैदा थींदो त वरी कर्म ओड़ा ई कंदो ॿिए सां, है न। वरी उहे ई जिते छॾियईं पिछले जन्म में। तॾहिं त हिक ई घर में अगरि 4 ॿार हुजनि त चइनी जो स्वभाव अलॻि अलॻि छो हूंदो आहे? पिछले जन्म जे कर्मनि जे करे जेके संस्कार ठही विया, स्वभाव ठही वियो, उहो ई ॿिए जन्म में शुरूआत थींदी आहे। पोइ ॿिए जन्म में के ॿार कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहिनि, के ॿार लालच में शयूं पकड़े कोन बीठा हूंदा आहिनि। इहे संस्कार आहिनि। हितां मां सिर्फ़ु अशुभ पियो थो ॿुधायां, पोइ शुभ बि ॿुधायांव थो। हिकु छोकिरो ॼमियो, ॿार जनम वरितई त ॼमण सां ई नर्स खे चयईंसि मोबाइल त ॾिजां, वाईफाई चालू आहे। त हुन चयईंसि छो छा कंदे? चयईंसि भॻवान खे ॿुधाइणो आहे कि मां सुख सां पहुची वियमि। के ॿार ॼमण सां ई होशियार, कि ॼमण सां ई कूड़ ॻाल्हाइण में एक्सपर्ट, कि ॼमण सां ई अलॻि अलॻि टैलेंट कोन ॾेखारींदा आहिनि टीवीअ में, कि डांस में होशियार ॿार,
3 साले 5 साले जा ॿार डांस में होशियार, जे वॾा पिया था कनि, ते किथां पिया था अचनि संस्कार? ते पिछले जन्म जा। असांजे दरबार में हिकु माई ईंदी आहे, उनजो पोटो, उन पोटे खे रोटी ठाहिण जो ॾाढो शौक़ु, 3 साले जो, त बसि बासण खणी वेही रहंदो आहे, रोटी ठाहींदो आहे सॼो ॾींहुं, ऐं असली किचन में चवंदो आहे गैस चालू कयो, मां ठाहे थो ॾियांव रोटी। हूंदो पिछले जन्म जो कुझु। त ही संस्कार ईअं ठही वेंदा अथव, कर्म कंदे कंदे, चोरी कंदे कंदे चोरीअ जा संस्कार अची वेंदा आहिनि। पोइ माण्हू किथे बि वेंदो न, हेरा फेरी करे ई वेंदो, छो त संस्कार पइजी विया। शुभ संस्कार, जॾहिं असां सुठा कर्म कंदा आहियूं, दान कंदा आहियूं, श्रवण कंदा आहियूं, कंहिं सां मिठो ॻाल्हाईंदा आहियूं, त इहे बि धीरे धीरे संस्कार थी वेंदा आहिनि। जो बुढ़ापे में भी माण्हू को मिठो ॻाल्हाईंदो आहे, उदारता सां दान कंदो आहे, कंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो आहे, बुढ़ापे में भी आहिनि अहिड़ा माण्हू सुठा, उहे सुठा बि लॻंदा आहिनि, दान बि कनि ऐं प्यार सां बि ॻाल्हाइनि, छो त उन्हनि अहिड़ा संस्कार ठाहे छॾिया पंहिंजे कर्मनि जे अनुसार। पोइ जॾहिं ॿियो जनम वठंदा, त ॿिए जनम में भी उन्हनि खे अहिड़ो ई स्वभाव मिलंदो, ॾियण जो, दान करण जो, सुठो ॻाल्हाइण जो। पोइ उन अनुसार धीरे धीरे उन्हनि जी सदगति थी वेंदी, यात्रा सुठी थींदी। त हिकु त क्रियमाण जेके असां रोज़ कर्म कयूं था, उन अनुसार हिकु त असांजो स्वभाव थो ठहे, संस्कार था थियनि। उहे संस्कार ई अगले जन्म में असांखां वरी कर्म था कराराइनि, चाहे शुभ चाहे अशुभ। हींअर भी जेको असांजो स्वभाव आहे, ये पिछले जन्म जा कर्म अथव, पिछले जन्म जा संस्कार जेके स्वभाव ठही चुका आहिनि भीतर में, उहे तव्हांखे बार बार उकसाईंदव। हू त पोइ ॿुधायांव थो कि सत्संग सां छा सुधार थींदो आहे, पर जीवन में इहे ई तव्हांखे कोई भी कर्म कंदा त स्फुरणा जागंदव, बार बार स्वभाव तव्हांखे चवंदव हीअं न हीअं कर। टे अवस्थाऊं थींदियूं आहिनि, जीअं जागृत, सुषुप्ति ऐं स्वप्न। हींअर असां सभु जागूं पिया था, हींअर त तव्हां सत्संग पिया था ॿुधो, पर तॾहिं भी सत्संग भी पिया था ॿुधो, पर भीतर स्फुरणा पंहिंजो कमु कंदी हूंदव कर्म जे अनुसार, कि सत्संग ॿुध या न ॿुध, या थी जागृत में जागृति। अगर असां सत्संग ॿुधण महिल पूरो होश में वेठा आहियूं, त इहा आहे जागृतीअ में जागृति। ॿियो थींदो आहे जागृतीअ में स्वप्न, मतलब वेठा हिते आहियूं, जागूं पिया था, पर ध्यानु ॿिए हंधि आहे, सोचूं कुझु ॿिया, छो त उहा स्फुरणा होॾां वठी वई, मन जी जेको स्वभाव आहे उहो ॿिए हंधि वठी वियो, त जागृत में थियो स्वप्न। ऐं टियों थींदो आहे जागृतीअ में सुषुप्ति। इहा सुठी अवस्था अथव, तव्हां जाॻियल आहियो ऐं भीतर कोई स्फुरणा कोन पई थी हले, भीतर कोई हलचल न आहे, भीतर कोई स्वभाव प्रकट कोन पियो थो थिए, माना भीतर बिल्कुलु शांत आहे ऐं ॿाहिरां केवल तव्हां सत्संग पिया था ॿुधो। इहा ॾाढी सुठी अवस्था चई वई आहे। इहा उहा अवस्था आहे जेका समाधीअ खां बि मथे चई वई आहे, कि भीतर बिल्कुलु शांत, सभु वृत्तियूं शांत, ऐं ॿाहिरां सत्संग पियो थो वञे, या ॿियो कोई कमु हली, ॿियो कोई कमु पिया था कयो। इहा अवस्था आहे सहज अवस्था, भगवान सां जोड़ण वारी। त इहा जेका स्फुरणा बार बार अचे थी पंहिंजे संस्कारनि जे करे, इहा भली अचे, इनखे असां नथा रोके सघूं, पर असां नओं कर्म त सुठो कयूं, जेको नओं कर्म आहे उहो सुठो कयूं असां। त इहो थियो क्रियमाण। ॿियो हिकु कमु करे सघूं था, सत्संग ॿुधी ॿुधी करे असां पंहिंजा सभु कर्म भगवान खे अर्पण कयूं।
इहो बि थी सघे थो। असां पुण्य कयूं ऐं भगवान खे अर्पण कयूं। पिछले जन्म जे कर्मनि जे करे जेका परिस्थिति अचे थी उनखे चइबो आहे संचित कर्म। पिछले जन्म में असां जेके कर्म कया आहिनि उहे जमा कया आहिनि, उहे त पंहिंजो फल ॾींदा, शुभ या अशुभ, इष्ट या अनिष्ट। सत्संग ॿुधी करे असां उन संचित कर्मनि खे स्वीकार कयूं। ॾिसो हिकु ॻाल्हि ॿुधायां, असांजी संचित कर्म जे अनुसार जेका परिस्थिति अचे थी सुख जी या दुख जी, उहा असांजे हथ में कान्हे। सुख अचे इहो असांजे हथ में कान्हे, दुख अचे इहो बि असांजे हथ में कान्हे, पर सुखी थियणु इहो असांजे हथ में आहे, या दुखी थियणु या न थियणु इहो असांजे हथ में आहे। सुखी थियणु या न थियणु, कोई भी असांजो कर्म कहिड़ो बि पिछले जन्म जो या हिन जन्म जो जॾहिं कर्म ॾियण लाइ प्रस्तुत थींदो आहे, उहो केवल परिस्थिति खणी करे प्रस्तुत थींदो आहे, दुख जी या सुख जी। हू डायरेक्ट भीतर मन में कोन वेंदो आहे, इनखे प्रारब्ध चइबो आहे। जेके असांखे कर्म असांजो फल ॾियण लाइ आया आहिनि उहे इहो कोन कंदा आहिनि कि असांजे मन खे वञी दुखी कनि या मन खे वञी सुखी कनि, न, हुनजो कमु ॿाहिरि आहे। परिस्थिति ठाहिणु हुननि जो कमु आहे। परिस्थिति अहिड़ी ठाहींदा दुख वारी या सुख वारी। जेको ज्ञानी पुरुष हूंदो आहे उहो ॿाहिरी परिस्थितीअ सां लिप्त कोन थींदो आहे, हू भीतर सां ओड़ो ई हूंदो आहे। सुख में सुखी कान थींदो आहे, दुख में दुखी कान थींदो आहे। त इहो फार्मूलो अथव। जेके पहिरीं कयासीं कर्म से त कयासीं, उनजो फल भी ईंदो, पर असां दुखी न थियूं इहो हुनजे पीउ में ताक़त कोन्हे कि असांखे मना करे ॾेखारे। कर्म या प्रारब्ध या संचित कर्म उहो इहो नथो थी सघे, छो त इहे सभु ॻाल्हियूं प्राकृतिक आहिनि ऐं असांजो स्वरूप इन खां अलॻि आहे प्रकृतिअ खां। असांजी मर्ज़ी आहे, असां दुखी नथा थियणु चाहियूं। दुख जी स्थिति आई आहे पर कोन्हे थियणो, छा कंदे? इहा असांजी मर्ज़ी आहे न, दुखी थियूं या न थियूं। जेको भगवान में विश्वास करे थो न, उहो दुखी थिए ई नथो। जेको प्रारब्ध जे हिन सिस्टम ते विश्वास करे थो कि असांखे उहो ई मिलंदो जेको असां कयो आहे, त पोइ दुखी नथो थिए। मान लो कोई माण्हू तव्हांजा लख रुपया खाई वियो, परिस्थिति अची वई दुख जी, लख छॾियो 5 लख, लख घटि आहिनि, 5 लख कोई खाई वियो। हाणे ॿुधायो दुखी थियूं या न थियूं? दुखी थियूं या न थियूं? पुछांव थो न, पंहिंजे ई हथ में आहे त छा कयूं? न थियूं। हा, तव्हां बि न थियो भाई। जेको 5 लख खाई वियो, प्रारब्ध जे कर्म जे सिस्टम जे अनुसार, या त असां हुनजा असां वटि हुआ, अगरि हुनजा असां वटि न हुआ त पोइ केॾां कोन वेंदा, उहे अची वेंदा किथां न किथां। त जॾहिं उहो सिस्टम ऑलरेडी हले पियो थो प्रकृतिअ में, कंहिंजा किथे वञणा आहिनि, कंहिंजा किथे अची विया आहिनि, सॼो हिसाब हले पियो थो, त असां दुखी छो थियूं? जेको सिस्टम सम्झी थो वठे उहो दुखी नथो थिए। जेको परमात्मा में विश्वास करे थो सो दुखी नथो थिए। त कर्म प्रारब्ध जेको आहे उन छा कयो? परिस्थिति निर्मित कई ॿाहिरि। भीतर थोड़ी हुनजो अधिकार आहे कि चए दुखी थियणो ई पवंदई, हू थोड़ी थो चए, हुन बसि पंहिंजो कमु कयो। छो त असां कर्म बि ॿाहिरां ई कयो होसीं, त फल बि ॿाहिरि ई आहे, दर जे ॿाहिरि। भीतर थोड़ी असां भीतर थोड़ी कर्म कयो आहे, स्वरूप थोड़ी कमु कंदो आहे कुझु। त कर्म फल सिस्टम ॿाहिरि आहे।
असांखे दुखी कोन्हे थियणो, इहो असांजे हथ में आहे। अच्छा, सुख में सुखी थियूं या न थियूं? सुख जी परिस्थिति अची वई, घर में शादी थी, उत्सव मंगल पिया था थियनि, उते सुखी थियूं या न थियूं? इहो बि असांखे अधिकार आहे, थियूं या न थियूं। तव्हां चवंदा सुखी छो न थियूं, हा न? अरे जेको माण्हू सुख जो आनंद वठंदो न, सुख में सुखी थींदो, उहो दुख में दुखी भी थींदो। इहो सिस्टम अथव। जेको सुख में सुखी थी करे मज़ो थो वठे, त छा दुख में दुखी कोन थींदो? ॼण थियणो ई पवंदसि। त इन करे असां ॿिन्हिनि खे ॿाहिरि ई रखूं, टेंशन लेने का नहीं, देने का। छो त ॿाहिरि ई पियो थो थिए इहो सभु, असां खां ॿाहिरि आहे। केरु ॾेई थो वञे, केरु वठी थो वञे, कोई दुख तो ॾेई वञे, कोई सुख तो ॾेई वञे, सभु ॿाहिरि पियो थो थिए। त ॿाहिरि जेको थिए थो उहो ई कृष्ण भॻवान ॿुधाए पियो थो कि असांजा कर्म हिकु त रोज़ थियनि पिया था, ॿिया संचित जेको खातो आहे, हले पियो थो खातो असांजो कर्मनि जो, उन मां कुझु भोगे चुका आहियूं, कुझु अञा जमा पिया आहिनि, के त ॾाढनि जन्मनि खां जमा पिया आहिनि। पितामह भीष्म जॾहिं तीरनि जी शैया ते सुम्हियो पियो हो, त कृष्ण भॻवान खां सवाल पुछियसि, चयसि मूंखे सजा छो मिली आहे? हीअ तीरनि ते तीर मुंहिंजे शरीर में चुभियल आहिनि। पितामह भीष्म चयसि थो, मूंखे कर्म जो ज्ञान आहे कि कर्म जो फल मिलंदो आहे, पर मां उहो ॾिसी वरितो आहे। मां पंहिंजा पिछला 7 जन्म ॾिसी वरिता आहिनि, मूं अहिड़ो कोई कर्म कोन कयो आहे जो हीअ मूंखे सजा मिले। तॾहिं कृष्ण भॻवान चयईंसि, साईं पितामह 7 जन्म ॾिठव न, अञा पुठियां वञो, अञा पिछला जन्म चेक कयो। ही संचित कर्म थींदा आहिनि, के त खाते में अलाए घणनि जन्मनि खां पिया आहिनि, समय कोन मिलियो आहे उन्हनि कर्मनि खे फल ॾियण जो। त पितामह अञा पुठिते वियो, ॾिठई बराबरि हिकु कर्म थियो आहे। उहो कर्म इहो हो कि राजा हो पितामह भीष्म, कंहिं जन्म में शिकार खेॾण वियो जंगल में, उञ लॻी हुअसि, रस्ते ते हिकिड़ो अजगर नांग, मोटो वॾो अजगर नांग रस्ते ते हो, ही घोड़े ते हो। त हिन राजा सोचे हिन अजगर नांग खे क्रॉस करे कीअं वञा, त हेठि लही करे उन अजगर नांग खे तीर सां खणी करे या हथ सां खणी साइड फिटो कयईंसि। त साइड हो कंडा, कंडनि जी झाड़ी हुई, सुकल कंडा। हे नांग अजगर वञी हुन में फाथो, उन नांग जे सॼे शरीर में वो कंडा चुभी विया, निकिरण जी काई गुंजाइश न हुई हुनजे, बसि फटके पियो ऐं हुन में हुनजा प्राण छुटा। त इहो त थियो क्रियमाण कर्म, उहो थियो संचित, जमा थियो खाते में। पोइ अनेक जन्म पितामह वरिता, उहो कर्म प्रगट न पियो थिए, छो त न मौक़ो न पियो मिले हुनखे प्रगट थियण जो। पोइ हिन जन्म में उहो मिलियो अवसर, जो संचित कर्म अॼु प्रगट थियो आहे। पितामह भीष्म तीरनि जी शैया ते लेटियो पियो आहे, इहो थियो संचित कर्म। अलाए घणनि जन्मनि जा असांजा खातो हले पियो थो। अनजाने में कीअं थियो? अरे हिंसा त थी न, एतिरो विवेक न आहे छा माण्हूअ खे कि मां नांग खे खणी फिटी थो कयां कंडनि में, ऐं ॾिठो न हूंदसि केॾांहुं वियो उहो नांग, त पोइ हुनखे भोगणो त पवंदो। ऐं बाहि में कोई सूरदास हथ विझे त बाहि छा चवंदी, वीचारे खे ख़बर कान्हे, हिनखे नथी जलायां, हा उहो भोगणो पवंदो। इहा ॿी ॻाल्हि आहे कि कृष्ण भॻवान जो स्पर्श थियण सां पर पीड़ा घटि थी पितामह भीष्म जी। उहो त अलॻि सब्जेक्ट आहे न, शरणागति, उहो त सम्झ में किथे थी अचे माण्हुनि खे कि फल जी इच्छा ई छॾे ॾे न, सभु हुनखे अर्पण कर, सभु तेरा तुझको अर्पण।
पर इन में हिक ॻाल्हि यादि रखिजो, तव्हां अगरि भॻवान खे फल अर्पण करणु चाहियो था त सिर्फ़ु सुठनि कर्मनि जो ई फल अर्पण करे सघो था। जेके सुठा कर्म कयव, शुभ कर्म कयव, भॻवान जी प्रसन्नता जे लाइ कयव, उहे अर्पण कयोसि। अशुभ कर्म जेके तव्हां भॻवान खां पुछव बि कोन, ऐं जेके कर्म असां पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदा आहियूं, अशुभ, लालच, स्वार्थ, भॻवान जिन जे लाइ मना बि कई आहे शास्त्रनि जे द्वारा, तब बि कयासीं, त छा उहे अर्पण कंदासीं हुनखे कि भॻवान ही तोखे अर्पण? उहो चवंदो मां त तोखे चयो ई कोन करण लाइ, तो पंहिंजी मर्ज़ीअ सां इहे कर्म कया हुआ, या उहे तो मूंखे अर्पण करी, जेके मूं चया ई कोन्हनि, इहे खणी वञे तव्हां। हा, मूं जेके तोखे चया हुआ उहे ॾे मूंखे, शुभ कर्म जो फल मूंखे ॾे। हाँ, पर हिक ॻाल्हि मां हिन व्यास गतिअ तां चई सघां थो, अगरि कोई अशुभ कर्म आहे, भॻवान खे ॿुधाए करे कयूं, भॻवान खां इजाज़त वठी करे कयूं, अशुभ संसार जे हिसाब सां, अशुभ ग़लति संसार जिनखे चए थो, जीअं पुट पंहिंजे पीउ खां आज्ञा वठी करे, समझो स्विमिंग पूल में हेठि लहे, पिणस मना करेसि कि न वञ, गहरो थी सघे थो, पर पुट चए न पापा प्लीज़ मूंखे वञणु ॾियो, मूंखे वञणु ॾियो। पोइ पीउ प्यार में थी करे चएसि हल वञ भला, तयार थी वई इजाज़त। तीअं ई कोई भॻवान खां आज्ञा वठी करे, इजाज़त वठी करे कोई निश्चित कर्म अगरि करे बि थो, त पोइ भॻवान उहो माफ़ करे सघे थो, उहो जिम्मेदारी खणी सघे थो कि मुंहिंजी हाज़िरीअ में कयईं, मूंखे ॿुधाए करे कयईं, मुंहिंजी हुन में कयईं, अहंकार सां कोन कयईं। बसि एतिरो मां चई सघां थो। बाक़ी माण्हू अहंकार सां कर्म करे ऐं पोइ वरी सत्संग ॿुधी करे चएसि भॻवान तोखे अर्पण, ऐसा होता है क्या? तूं अहंकार करी, क्रोध करी, चोरी करी, कूड़ ॻाल्हाई, हाणे हुनजो फल अचे ई थो त तूं चवंदे भॻवान तोखे अर्पण, तेरा तुझको अर्पण चइबो आहे, त इहे भॻवान जा थोरी आहिनि जो हुनखे तो चईसि तेरा, भॻवान जा कोन आहिनि इहे, त कंहिं वटि वेंदा, इहे तो वटि ईंदा, इहे तोखे भोगणा पवंदा। पोइ भोगण जो उपाय अथई साक्षी थी करे, दुखी न थी करे भोग, जेका बि परिस्थिति अचे। नहीं होता भाग्य करे सो
भुलिजी वेंदो आहे, पर कर्म कोन भुलिजंदो आहे। इन मामले में हिकु मिसाल ॾींदा आहिनि संत महात्माऊं कि ॾाढियूं सारियूं गायूं बीठियूं हुजनि, 100-500 गायूं हुजनि, ऐं उन मां कंहिं हिकु गांइ जो गाबो असां वटि हुजे, उन गाबे खे असां छॾे ॾियूं। उहो गाबो उन्हनि 500 गायुनि मां पंहिंजी माउ खे ॻोल्हे लहंदो या न लहंदो, ऐं गांइ बि ॻोल्हे लहंदी या न। तीअं ई असांजो कर्म असांखे ॻोल्हे लहंदो, जेको करे असां छॾे ॾिनो आहे, ॿिज पोखे छॾियो आहे, उहो अची वेंदो। त कर्म काहे मनवा धीरज होता, काहे तू नाहक रोए, अपना सोचा कभी न होता, भाग्य करे सो होए। भाग्य माना प्रारब्ध, जेको हाणे प्रारब्ध तैयार थी चुको आहे, जेको संचित कर्म हाणे तैयार आहे साम्हूं अचण जे लाइ, उनखे चइबो आहे प्रारब्ध। हिंदीअ में प्रारब्ध, सिंधीअ में प्रालबोध। अॼुकल्ह जलेबियूं जेके आहिनि न, सत्संग कनि हिंदीअ में ऐं चवनि प्रालबोध, तंहिं सां जलेबी तॾहिं त चवंदा आहियूं उन्हनि खे, भई हिंदी त सत्संग कयो त हिंदीअ में चओ न प्रारब्ध, या सिंधीअ में कर सत्संग पोइ चओ प्रालबोध। न, जलेबी जंहिंखे ठाहिणी हूंदी आहे न, उहो ॿई कम कंदो आहे। प्रारब्ध, प्रारब्ध माना हाणे समय अची वियो उहो फल ॾियण जो, सुठो या ख़राब। सुठो बि थो थी सघे प्रारब्ध। कोई माण्हू वञे जंगल में ऐं सोन जो घड़ो मिली वञे, सोन जी मोहरिन जो घड़ो, प्रारब्ध, प्रालबोध। मां त सिंधीअ में थो कयां न सत्संग, प्रालबोध हिनखे चइबो आहे। ऐं उहो ई वरी ॿियो माण्हू वञे उन जंगल में ऐं मथां अची वण जी तार अची किरेसि, मथे ते लॻेसि, प्रालबोध। छो त हिन जो इहो हो प्रारब्ध। कंहिं माण्हू किथे पैसा लॻाया ऐं ॿुॾी विया, प्रालबोध। वरी ॿिए माण्हू बि उते लॻाया, उनजा वधी विया, शेयर मार्केट, प्रालबोध। कोई माण्हू दुकान लॻाई फटाकनि जो, सम्झो हाणे सॼो ॾींहुं गुज़री वियो, राति थी आहे, हाणे कोई ग्राहक अचिणो कान्हे, इहा सची घटना थी अथव। हाणे कोई ग्राहक अचिणो कान्हे त माल बचियो पियो अथसि, त हिकिड़े पासे वारे दुकानदार चयईंसि माल मूंखे ॾे, हल घणे जो आहे? हुन चयईंसि यार अगरि विकिणण वियूं त 10,000 त ठही वेंदा। त हुन चयईंसि ख़रीद घणी अथई? 5, मूंखे 30,000 में ॾे। 30,000 में हुन ॾिनईसि, छो त हाणे कोई अचिणो त आहे कोन। 30,000 में न सॼो माल ॾिनईसि, ओॾी महिल ई ग्राहक अची वियसि 5,000 जो। 5,000 जो उहो वठी वियो ऐं माल अञा पियो आहे, वरी ॿियो अची वियो। त जंहिं 30,000 में ॾिनो हुनजी शिकिल वई लही, त ॿिए वरी 3 सम्झाईंसि हुनखे, चईसि भाई इनखे चइबो अथई प्रारब्ध, प्रालबोध। तूं हेॾी देरि खां वेठो आहीं, कोई अचे कोन पियो, जीअं ई हुनखे ॾिनईसि ओॾी महिल ई ग्राहक अची वियो। त मन न तपाए, दुखी न थी, स्वीकार कर। ईअं थियो हो। कंहिं माण्हूअ ते कोई हथ रखी छॾे ऐं पंहिंजी वसीयत सॼी उनजे नाले करेसि। मां हेॾा सत्संग कया आहिनि, थी सघे थो का माई जी घट में इहा ॻाल्हि वे कि मुंहिंजे मरण खां पोइ मुंहिंजी सॼी संपत्ति हिन भाई साहब खे, मतां इहो कोई चेक त इहो प्रारब्ध, प्रारब्ध। ऐं का मतां चई वञे कि मां हिनखे लेणासि, हिन खां वठिजोसि, त इहो बि प्रारब्ध। इहो सम्झणो पवंदो, हिन में दुखी सुखी थियण जी ज़रूरत ई कान्हे, ही प्रारब्ध आहे। 3 प्रकारनि सां माण्हू कर्म फल भोगींदो आहे। हिकु स्वेच्छा सां, पंहिंजी इच्छा सां। ऐं जीअं पैसा लॻाई कंहिं जॻह ते त पंहिंजी इच्छा सां ई लॻाई न, ऐं उहो घाटो पइजी वियसि, हली वियसि, त पंहिंजी इच्छा। ॿियो थींदो आहे अन इच्छा सां, पंहिंजी इच्छा बि कोन हुअसि, पर पैसा खणी वञे पियो, कंहिं अची करे फुरे वरितईंसि, चाकू ॾेखारे खणी वियसि हली, त इहो अन इच्छा। पर इच्छा सां, हिनखे चइबो आहे ॿिए जी इच्छा सां। ऐं हिकु अन इच्छा सां, न चाहींदे बि
न चाहींदे भी असांजा पैसा किरी पवनि, गुम थी वञनि, त इहो अनिच्छा। त इन्हनि 3 प्रकारनि सां फल मिलंदो आहे। उनमें दुखी न थियणु खपे, छो त दुखी या सुखी थियणु असांजे हथ में आहे। हे सिर्फ़ उहा व्याख्या पई थी हलेव जेके कर्म जो फल जो त्याग नथा करे सघनि, उन जे लाइ आहे। त फल जेको असां बिज पोखींदा आहियूं उहो ई असांखे मिलंदो आहे। कृष्ण भॻवानु चए थो कि कर्म जो फल चाहण वारे माण्हूअ खे इहे 3 प्रकार जा फल मिलंदा आहिनि। मरण खां पोइ बि हिन लोक में जेतिरा मिलयसि सुठो त इहो ई आहे कि असांखे हिन जन्म में ई मिली वञे फल। दुख या सुख जेको बि आहे हिते मिली वञे। हिते अगरि रहिजी वियो पोइ वरी ॿिए जन्म में भोगणो पवंदो, पोइ अञा दुखी थींदासीं कि यार हमने तो ऐसा कुछ किया ही नहीं, ये क्यों दुख मिल रहा है। तो इहो पिछले जन्म जो थींदो आहे। जो कथा तव्हां ॿुधी हूंदव, 2 दोस्त हुआ, हिकु जुआरी ऐं ॿियो सत्संगी। पोइ हिकु ॾींहुं सत्संगी उन जुआरीअ खे जबरदस्ती सत्संग में वठी वियो। सत्संग में वेठा, पोइ ॿियो ॾींहुं थियो, जुआरी ॿिए ॾींहुं त कोन आयसि सत्संग में, उहो पंहिंजो जुआ में खेॾण वियो। वो जुआरी वापस पियो अचे त हुनखे हिकिड़ो हीरो मिली वियो रस्ते ते, हीरो। ऐं सत्संगी सत्संग ॿुधी वापस पियो वञे त हुनखे कंडो लॻी वियो पेर में। हाणे ॿुधायो, गुस्सो कोन ईंदो? भई इहो कहिड़ो तरीक़ो आहे? सत्संग ॿुधी करे वापस पियो अचे त हुनखे कंडो लॻी वियो पेर में, ऐं जुआरी वापस पियो अचे जेको संतनि सत्संगनि खे मञींदो ई कोन हो, घटि वधि ॻाल्हाईंदो हो, हुनखे हीरो मिली वियो। हिन जो जवाब त तव्हांखे पतो आहे। कोई अहिड़ो आहे जंहिंखे ख़बर न हुजे हिन जो जवाब? उहो हथ मथे करे। हिन जो मतिलबु तव्हां ज्ञानी आहियो। ज्ञान तव्हां सभिनीनि खे आहे, कथाऊं सभु ॿुधल अथव, पर हलो कोन था। ॿुधल अथव न कथा? उहो भड़किजी वियो भाई, संत खे चईंसि छा आहे, हे दोस्त मूंखे चिड़ाए पियो थो कि अञा वञी सत्संग में ऐं हली आ मूंसां गॾु, त मां अॼु हिसो ॾियां न, अॼु तोखे अधु हिसो ॾियां। त हुन भाईअ संत खां पुछो, संत बि पहुतल हो, त्रिकालदर्शी हो। हुन संत चयसि हल, जिते तोखे कंडो लॻो उहा जॻह खोट। उहा जॻह खोटी वई त हुन मां निकिती फांसी, सड़ियल हुई जेका हींअर। संत चयसि तोखे अॼु फांसी लॻणी हुई हिन जॻह ते, पर भगवान जी कृपा सां उहो सूर्य मां कंडो थियो अथई, सिर्फ़ु कंडे में तुंहिंजी जिंद छुटी। ऐं हुन जी जॻह खोटीसि जिते हीरो मिलियो अथसि, उते बि खोटियनि ते हिकिड़ो घड़ो निकितो जंहिंमें कोयला पिया हुआ। संत चई हिनखे हीरनि जो सॼो घड़ो मिलणो हो, पर सभु विञाए छॾियईं। असांखे केवल ॿाहिरीं परिस्थिति ॾिसी करे निर्णय न करणु खपे। तव्हां रुॻो ॿाहिरां ॾिसंदा कि हूअ हुन सत्संग में वई त अॼु हुनजो बंगलो तयारु थी वियो, ऐं मां जिते वेंदी आहियां त मुंहिंजो पाण नुक़सानु पियो थो थिए। इहो सोचे करे धर्म न छॾे ॾिजो। भीतर जड़ूं कुझु ॿियूं आहिनि, अंदरि कुझु ॿियो पियो थो सिस्टम हले। धर्म न विञाइजां। हिंदू धर्म में रहजा, धर्म ना विञाइजा। चरण जे चवण में अची पाण न लॼाइजा। ॿियनि जे चवण में अची पाण न लॼाइजा। जय जय सनातन धर्म, तुंहिंजो आ सनातन धर्म। जय जय सनातन धर्म, मुंहिंजो आ सनातन धर्म। जय जय सनातन धर्म, तुंहिंजो आ सनातन धर्म। जय जय सनातन धर्म। सनातन धर्म।
न लजाए जा ज्ञान जे चमन में अच्छी मन न लजाए जा जय जय सनातन धर्म जरा से स्वार्थ में जरा से लोभ में धर्म छॾे न ॾिजो। धर्म ॾाढा माण्हू सनातन धर्म जो सत्संग छॾे पंथनि जो सत्संग अपनाईंदा आहिनि, जेके सनातन धर्म जे बिल्कुलु अलॻि पंहिंजी वाणी हलाईंदा आहिनि, सनातन धर्म खां अलॻि, ऐं सोचींदा आहिनि असांखे फ़ाइदो पियो थो पए। फ़ाइदो कुझु न, जेको मिलणो अथव उहो तव्हांजो प्रारब्ध मिलंदो। चोरी कंदा प्रारब्ध में हूंदव त मिली वेंदव, ऐं प्रारब्ध में न हूंदव त चोर खे बि कोन मिलंदो आहे, प्रारब्ध में न हो। ॾाढनि खे धन प्रारब्ध में हूंदो आहे,
पर धन जो सुख प्रारब्ध में न हूंदो आहे। धन त आहे पर सुख कोन्हे प्रारब्ध में, ऐं ॾाढनि खे बिना कुछ कए बि धन मिली वेंदो आहे। त इन करे ईअं न सम्झिजो कि ही कम करण सां मुंहिंजो धन वधी वियो या हिन सत्संग में वञण सां इच्छा पूरी थी वई। ये सभु छॾे करे धर्म में रहबो आहे पंहिंजो कर्तव्य समझी करे, धर्म जो पालन कबो आहे पंहिंजो फर्ज़ समझी। युधिष्ठिर जॾहिं बन बन भटके पियो त उनखे कंहिं चयो कि साईं दुर्योधन अधर्मी थी करे मजा पियो थो माणे, त धर्म ते हली करे बि दुख पिया था ॾिसो जंगल में, त धर्म सां छा फ़ाइदो? त युधिष्ठिर ॾाढो सुठो जवाब ॾिनो, चई धर्म जो पालन सुख पाइण जे लाइ थोड़ी कबो आहे, धर्म ते इन लाइ थोड़ी हलबो आहे कि कुछ फ़ाइदो मिले। तव्हां बि समझी वठो, सत्संग इन लाइ थोड़ी आहे कि तव्हांजो मनोकामनाऊं पूरियूं करे या तव्हांजो फालतू इच्छाऊं पूरियूं करे। फालतू जरा जरा सी ॻाल्हि ते इच्छा पैदा थी वेंदी अथव। इन लाइ सत्संग कान्हे, सत्संग आहे ॿी कंहिं ॻाल्हि जे लाइ, परमात्मा सां जुड़ण लाइ। त कर्म जो फल अलॻि डिपार्टमेंट आहे, उहो त मिलंदो प्रारब्ध जे अनुसार, पर धर्म असांखे मिलंदो कर्मनि जे अनुसार। त असां इन बारे में अञा ॿुधंदासीं। नेक्स्ट जेको थींदो सत्संग कॾहिं? छंछरु ॾींहुं। बोल श्रीमद् भगवत गीता की जय।